नाज़रीन भलीकार चवंदासीं। हाणे ज़िक्र कंदासीं त सिंध जे अक्सर ज़िलनि मां ख़बरूं रिपोर्ट थियनि पियूं त गैस्ट्रो वबाई सूरत अख़्तियार करे वई आहे। कराची, हैदराबाद, टंडोल हयार, मीरपुर ख़ास, सांगड़, नवाबशाह, खैरपुर, शिकारपुर, जेकमाबाद समेत लाड़काणो, दादू, कंबर, शिदातकोट, नौशरो, फिरोज़ को अहिड़ो ज़िलो न आहे जितां इन क़िस्म जूं ख़बरूं रिपोर्ट न पियूं थियनि। गैस्ट्रो विघे केतिरा ई ॿार मौत जे मुंहं में हलिया विया आहिनि ऐं मासूम गुल मुरझाइजी विया आहिनि ऐं सवनि जे तइदाद में ॿारड़ा आहिनि जेके इस्पतालुनि ॾांहुं दाख़िल कया विया आहिनि, इस्पतालुनि में मुंतक़िल कया विया आहिनि। इस्पतालुनि में सिहत जूं सहूलियतूं आहिनि न आहिनि, जेके ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं त दवाउनि जी खोट आहे, बिस्तरनि जी खोट आहे। हिकिड़े बिस्तरे ते टे चारि ॿारनि खे बि उते तरसायो वञे पियो। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिहत खाते कहिड़ा उपाउ वरिता आहिनि या दवाउनि जी खोट आहे या नाहे, छा हक़ीक़त आहे। वक़्ती DG हेल्थ आहिनि ऐं डायरेक्टर MIAS आहिनि डॉक्टर वकार मेमन साहब खां असां वक़्तु वरितो आहे। डॉक्टर साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी मंगी साहब। डॉक्टर साहब, बरसाति खां पोइ गैस्ट्रो वधंदी वई आहे, पाणी बीठल आहे घिटियुनि में, पाड़नि में, तलाउनि जी सूरत में पाणी बीठल आहे। जेको पाणी जो नेकाल आहे उनजो वॾो मसइलो आहे पूरे सिंध में। जेको पीअण जो साफ़ु पाणी आहे उनजो बि हिकिड़ो वॾो जेको आहे सो असां वटि अलमियो आहे त साफ़ु पाणी पीअण जे लाइ जेको आहे उहो जर जो पाणी खारो थी चुको आहे, ॿाढ़ो थी चुको आहे, उन में सेंखियो मिली वियो आहे, जंहिंजे करे बि खोड़ बीमारियूं थियनि थियूं। पर गैस्ट्रो जेका आहे वबाई सूरत अख़्तियार करे वियो आहे। तव्हां वटि अंग ख़र्चा आहिनि, असां वटि रिपोर्ट थियनि थियूं रोज़ानो जे बुनियाद ते सवनि जे तइदाद में मुख़्तलिफ़ ज़िलनि में ॿारड़ा, तोड़े ॿुढा, पका पोड़ा जेके आहिनि उन्हनि खे इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वञे थो। तव्हां वटि छा रिपोर्ट्स आहिनि ऐं तव्हां कहिड़ा क़दम खयां आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी मंगी साहब। तव्हां ॻाल्हाइण खां पोइ मां सम्झंदुसि त इहो कमु जेको आहे उहो शायदि मूंखे डिपार्टमेंट जी तरफ़ां पहिरीं करणु खपे हा, छो त इलाही सारियूं न्यूज़ जेके मीडिया में अचनि पियूं, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर इहे हक़ीक़त ते मबनी न आहिनि। हाणे मां तव्हांखे ॿ टे बिल्कुलु फैक्ट्स ॿुधायां थो ताकी उहे आम माण्हू ताईं कम्युनिकेट थी सघनि ऐं जेको आहे उहो हुननि जो जेको एतमाद आहे उहो असांजे सरकारी हॉस्पिटल्स ते ऐं असांजे डिपार्टमेंट ते जेको आहे बहाल थिए। 19 जून ते एडवाइज़री जेका आहे उहा सर्कुलेट थी फ्रॉम द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, महकमे मौसमियात जी तरफ़ां। त असांजे हेल्थ डिपार्टमेंट वारनि 19 जून ते ई ऑफिशियल लेटर जेको आहे सर्कुलेट करे छॾियो पंहिंजे तमामु MSs खे ऐं जेको आहे हॉस्पिटल्स खे, पंहिंजे तमामु DHOs खे, त भई हाणे तयारी पकड़ो। हिन टाइप जो जेको आहे महकमे मौसमियात जेका आहे उहा एडवाइज़री सर्कुलेट कई आहे ऐं हुन वक़्त खां ई हेल्थ डिपार्टमेंट जेको आहे तमामु जेके प्रिकॉशन्स चइजनि, प्रिवेंटिव मेजर्स चइजनि, हुनजे लाइ जेको आहे उहो रेड अलर्ट जारी करे छॾियो। हाणे हुन में कुझु शयूं असांजे मैनेजमेंट एडमिनिस्ट्रेटिव पॉइंट ऑफ व्यू सां आहिनि, जिन में कंट्रोल रूम, प्रोविंशियल कंट्रोल रूम, डिस्ट्रिक्ट ऑफिस ते कंट्रोल रूम, ताकि बर वक़्त जेका आहे उहा इतला अची सघे, इहो एस्टेब्लिश कया विया। 24/7 इमरजेंसी नाफ़िज़ कई वई तमामु हॉस्पिटल्स में ऐं हेल्थ फैसिलिटीज़ में। तमामु मोकलूं जेके आहिनि डॉक्टर्स जूं उहे कैंसिल कयूं वयूं। तमामु जेके मेडिसिन्स, असेंशियल मेडिसिन्स आहिनि, हुननि जी जेका मौजूदगी आहे ऐं हुननि खे इंश्योर कयो वियो त इहा अवेलेबिलिटी ऑफ द मेडिसिन्स जेको बि न मॉनसून अफेक्टेड जे करे थींदो, जंहिंमें ट्रिप्स आहिनि, जिन में ORS आहे ऐं ॿियूं तमामु ज़रूरी शयूं, ज़िंक टैबलेट्स आहिनि, एंटीबायोटिक्स आहिनि, उहे सभु असां जेके आहिनि उहे मुहैया कयूं आहिनि ऐं उन्हनि जी असां वटि स्टॉक पोज़ीशन बि ईंदी रहंदी आहे। अच्छा, हुनजे अलावा असां हिकिड़ो रिपोर्टिंग मैकेनिज़म बि एस्टेब्लिश करे छॾियो, जंहिंजी डेली रिपोर्ट कंपाइल थींदी आहे ऐं इहा रिपोर्ट असां पंहिंजे डिपार्टमेंट सां बि जेको आहे उहो शेयर कंदा आहियूं। हाणे हिन में जेका इम्पोर्टेंट तरीन ॻाल्हि आहे त ही ख़ाली जेको सिहत खातो जेको गवर्नमेंट ऑफ सिंध जो आहे, इहा रिपोर्ट जेको मां तव्हां सां शेयर करियां पियो या जेके ॻाल्हियूं तव्हां सां मां शेयर करियां पियो, इहे ख़ाली को हेल्थ डिपार्टमेंट अलोन अकेले जेको आहे हुननि जे सिर जी ॻाल्हि कोन्हे। असां सां गॾु ॿिया बि जेके आहिनि उहे UN जा इदारा आहिनि, जिन में WHO आहे, जिन में UNICEF आहे
असां हुननि जा पंहिंजा डिविजनल ऑफिसर आहिनि जेके ज़िलनि ते मुक़ररु आहिनि, जेके डिविजन्स ते मुक़ररु आहिनि, उहे बि पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन्स खे बि रिपोर्ट ॾींदा आहिनि, असां सां पंहिंजी रिपोर्ट शेयर कंदा आहिनि ऐं असां बि पंहिंजी रिपोर्ट हुननि सां शेयर कंदा आहियूं। सही। त जेको डेथ जी ॻाल्हि तव्हां कई त अञा ताईं अल्हम्दुलिल्लाह अॼु की डेट ताईं हिकिड़ो ॿार बि या को बि वॾी उमिरि जो माण्हू जेको आहे उहो डायरिया ऐं डिसेंट्री में हुनजी डेथ रिपोर्ट न थी आहे। अच्छा, मतिलबु डॉक्टर साहब माज़रत सां ही जेके ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं गैस्ट्रो विघे ॿारड़ा फोत थी वञनि था हिकु हिकु कुटुंब मां, जोही, काछो, ख़ैरपुर, ठारूशा, मुख़्तलिफ़ शहरनि मां ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं, हिक ई कुटुंब जा 2-4 ॿारड़ा बि फोत थी विया आहिनि, खोड़ जॻहियुनि ते त ईअं बि थियो आहे, ख़ैरपुर में, पीरगोठ में, मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां इन क़िस्म जूं ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त ॿारड़ा जेके आहिनि उहे गैस्ट्रो विघे फोत थिया आहिनि। त तव्हां उनखे रद्द कयो था, तव्हां चओ था त हिन वक़्त ताईं हिकु बि जेका डेथ आहे, हिकु बि फोतगी जेका आहे उहा गैस्ट्रो विघे न थी आहे। न, बिल्कुलु कोन थी आहे। ऐं मां तव्हांखे राति जो ई मिसाल ॾियां थो, कल्ह राति जी ॻाल्हि आहे त हिकिड़ी वीडियो असां सां डिपार्टमेंट जी तरफ़ां शेयर थी, फॉरवर्ड थी त भई हिनखे इन्वेस्टिगेट करियो, इंक्वायर करियो। 13 ॿार जेके आहिनि उहे दादू हॉस्पिटल में रिपोर्ट हुई ऐं उहो मीडिया क्लिप मूं वटि हींअर मुंहिंजे मोबाइल में बि आहे त इहो इंक्वायर कयो वञे। इमीडिएटली असां जेको समेजो साहिबु आहे हुनखे असां चयो त बाबा ही मैटर इंक्वायर कर, ऐं राति जा तक़रीबन को मां सम्झां थो 8 थिया पे जॾहिं इहा मीडिया क्लिप असां ताईं पहुती। पोइ वरी MS जेको हुतां जो आहे पंहिंजो दादू सिविल हॉस्पिटल जो, हुनखे ऑन बोर्ड वरितो आहे, हुतां जो पीडियाट्रिशियन, हुननि सभिनी जेका आहे इहा रिपोर्ट असांखे राइटिंग में ॾिनी आहे, जेको मां पंहिंजे महकमे सां, पंहिंजे सेक्रेटरी साहिब सां ऐं मिनिस्टर साहिबा जे PS सां मूं शेयर कई आहे त हिकिड़ी बि डेथ रिपोर्ट न थी आहे। ऐं प्लस मां हुनखे चयो पंहिंजे DHO खे त तव्हां महिरबानी करे DC साहिब, अच्छा हू इहा रिपोर्ट जेका आहे उहा DC हज़रात सां बि जेका आहे उहा शेयर थींदी आहे। मूं चयो तव्हां DC साहिब सां रिक्वेस्ट करियो त ही जेके ग़लति ख़बरूं हलाइनि पिया त मीडिया में, त हुन जे लाइ को न को जेको आहे स्टेप वठणु खपे। छो त अच्छा डॉक्टर साहब, जेकॾहिं को बि जेको सहाफ़ी हूंदो, को बि रिपोर्टर हूंदो, कहिड़े बि इदारे जो हुजे, आवाज़ TV जो हुजे या कंहिं बि इदारे जो, जेकॾहिं को सहाफ़ी आहे, रिपोर्टर आहे, त उहो पंहिंजे तरफ़ां त का अहिड़ी ख़बर न ॾींदो ऐं उहो ज़रूरु जेका इस्पताल हूंदी, रूरल हेल्थ सेंटर हूंदो, बेसिक हेल्थ यूनिट हूंदो, सिविल इस्पताल हूंदी, डिस्ट्रिक्ट जेका हेडक्वार्टर हॉस्पिटल हूंदी आहे, उतां जे डॉक्टर्स खां, MS खां कंफर्म करे पोइ उहा ख़बर जेका आहे सा रिपोर्ट कई वेंदी आहे। ऐं जेका फेक न्यूज़ आहे बिल्कुलु पूरी दुनिया में उहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे ऐं तव्हां असां सभु उनखे गॾिजी करे ई ख़तमु करे सघूं था। पर हीउ जेको गैस्ट्रो विघे फोतगी जो जेका ख़बर आहे त उहा कीअं फेक थी सघे थी? छा तव्हां वटि को अहिड़ो मैकेनिज़म आहे त जेकॾहिं इन क़िस्म जूं ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं त उनखे तव्हां रोकाए सघो? हिन वक़्त ताईं तव्हां इन हवाले सां कहिड़ा क़दम खयां आहिनि? जेकॾहिं ईअं आहे त जेकॾहिं गैस्ट्रो विघे हिकु बि फोतगी न थी आहे जीअं तव्हां चओ था, त इहा त सुठी ख़बर आहे ऐं इहा त ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त फोतगी न थी आहे। बाक़ी जेकॾहिं को ॿारु उन में मुब्तला थियो आहे, उनजो इलाजु कयो वेंदो ऐं अला कंदो त उहो सिहतयाब बि थी वेंदो। त तव्हां वटि मैकेनिज़म कहिड़ो आहे त जेकॾहिं इन क़िस्म जी का ख़बर रिपोर्ट थिए थी ऐं लगातार थिए पई, अॼु पहिरियों ॾींहुं न आहे पर लगातार जीअं मॉनसून जी सीज़न शुरू थी आहे त इहा शइ रिपोर्ट थिए पई ऐं ख़बरूं अचनि पियूं ऐं फोतगियूं थियनि पियूं, तव्हां चओ था त हिकु बि फोतगी न थी आहे, त हाणे इनखे कीअं असां इन जो तयन कीअं कजे त सही कहिड़ी शइ आहे, ग़लति कहिड़ी शइ आहे? जी, फोतगी त हिकिड़ी बि न थी आहे, केसिस रिपोर्ट थियनि पिया ऐं केसिस जो तादाद मूं वटि कल्ह ताईं जी रिपोर्ट मुंहिंजे साम्हूं पई आहे, शाम ऐं अॼोकी रिपोर्ट अॼु शाम जो मूं वटि ईंदी। हाणे ख़ुदा न ख़ासिता हुन में का डेथ थी वञे त उहा आउं हींअर नथो चई सघां। तक़रीबन जेको वॉटरी डायरिया आहे हिन में 2,54,000 मरीज़ दाख़िल थिया अथव। पूरे सिंध जी रिपोर्ट आउं तव्हां सां शेयर करियां पियो। ऐं अंडर 5 जेके 5 सालनि खां घटि आहिनि उहे तक़रीबन 2,20,346 जेके आहिनि उहे ॿारड़ा आहिनि अंडर 5, इहे वॉटरी डायरिया में। वरी डिसेंट्री में जेके 5 सालनि खां वधीक आहिनि उहे 33,800 कुझु अथव ऐं अंडर 5 जेके अथव उहे 25,000 ऐं समथिंग 31 आहिनि ऐं डेथ हिकिड़ी बि न आहे। मूं तव्हां सां अर्ज़ु कयो त हीअ जेको रिपोर्ट जेको मां तव्हां सां शेयर बि करियां पियो, इहा डेली जे बुनियाद ते ॿिया जेके इदारा आहिनि, UN इदारा जेके असांजी मदद बि कंदा आहिनि,
इलाज में, मालजे में ऐं तकलीफ़ में ऐं डोनेशन्स असांखे ॾींदा आहिनि। मतिलबु जेका ही रिपोर्ट जेका तव्हां सां शेयर कयो पिया त उहा गलियल रिपोर्ट आहे, जेके बि इदारा कमु कनि पिया, जेके बि एजेंसीज़ कमु कनि पियूं। डॉक्टर साहब, आख़िरी सवाल आहे त जेके इस्पतालूं आहिनि बेसिक, जीअं हाणे गेम्स आहे, सिविल इस्पताल आहे, जिना इस्पताल आहे, या जेके दिलि वारियूं इस्पतालूं आहिनि, उते त ज़बरदस्त जेके आहिनि से दवाऊं बि मिलनि पियूं, डॉक्टर्स बि आहिनि, टीमूं बि आहिनि। सिंध जे सिहत खाते खे, सिंध हुकूमत खे ख़राज बि पेश कयूं था, पर जेके बेसिक हेल्थ यूनिट्स आहिनि रूरल एरियाज़ में, जेके रूरल हेल्थ सेंटर्स आहिनि या तालका हॉस्पिटल्स आहिनि, उते दवाउनि जी खोट बुझे थी, उते जेके डॉक्टर्स ऐं अमले जी खोट बुझे थी, थरपारकर आहे, उतां ॿिनि क़िस्म जी शयूं जेके साम्हूं ईंदियूं आहिनि। इन जे हवाले सां छा थियणु घुरिजे? ऐं हिन वक़्तु तव्हां वटि DG हेल्थ जी बि चार्ज आहे, हिन वक़्तु तव्हां वक़्ती DG हेल्थ बि आहियो, डायरेक्टर MIS बि आहियो, त इन हवाले सां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि त जेके दवाउनि जी खोट आहे, डॉक्टर्स कोन्हनि, अमलो कोन्हे को, ऐं जेके अक्सर जेके बेसिक हेल्थ यूनिट आहिनि या तालका हॉस्पिटल्स आहिनि, DHQs आहिनि, उहे रेफर सेंटर तौरु सुञाता वेंदा आहिनि, त उन्हनि खे बसि रेफर कयो वेंदो आहे मरीज़नि खे। साईं टाइम टू टाइम ही त सम्झो हिकिड़ी इमरजेंसी हींअर को 19 जून खां जेको बि मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हिकिड़ी एडवाइज़री जेका इशू कई ऐं पोइ असां इहो इमरजेंसी नाफ़िज़ कई आहे, पर रूटीन में बि जेके ॻाल्हियूं तव्हां चओ पिया त इहो डॉक्टरनि जी खोट या दवाउनि जी खोट, एक्चुअली दिस इज़ अ मिसमैनेजमेंट एट द लोकल लेवल थींदी आहे। ऐं पोइ जॾहिं अहिड़े टाइप जो को बि निग्लिजेंस रिपोर्ट थींदो आहे त जेका बि हिकिड़ी डिपार्टमेंटल इंक्वायरी आहे, डिपार्टमेंटल एक्शन आहे, उहो खयो थो वञे। अॼु बि मूं वटि तक़रीबन शायदि 13, तव्हां जॾहिं सवेलो तव्हां मूं सां ॻाल्हायो हो ऐं हाणे पाण इहो हिन प्रोग्राम में ॻाल्हायूं पिया त तक़रीबन 12-13 डॉक्टर्स जी एब्सकॉन्डिंग जी रिपोर्ट आई आहे त भई हू ड्यूटी ते न पिया अचनि। त मां हुन बसि हाणे तव्हांजो फ़ोन कंप्लीट थींदो ऐं हुननि जे लाइ असां जेको डिपार्टमेंटल एक्शन तरीक़ेकार आहे, एक्सप्लेनेशन जो आहे, शोकास जो आहे, उहो इनिशिएट कंदासीं। 100% त शयूं ज़ाहिर आहे असांजी कोशिशि इहा हूंदी आहे, सरकार जी इहा कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजे माण्हुनि खे जेतिरे क़दुरु सहूलियतूं ॾेई सघूं। तव्हांजे प्रोग्राम सां मां हिकिड़ो ॿियो बि फ़ाइदो इहो खणंदुसि मौक़े जो त आचर वारे ॾींहुं, हीउ जेको आचर गुज़रियो अथव 31 जुलाई ते, असां पंहिंजे CM साहब जे इंस्ट्रक्शन्स ते ऐं चीफ सेक्रेटरी सिंध जे इंस्ट्रक्शन्स ते असां बलूचिस्तान खे साईं दवाऊं मोकिलियूं अथव ऐं इहो रिकॉर्ड ते अथव। ऐं इहो जेको ASV जेको नांग जे बचा वैक्सीन जेका हूंदी आहे, उहे बि असां जेके आहिनि बलूचिस्तान ताईं मोकिलियूं आहिनि। त दवाउनि जी खोट साईं असां वटि किथे बि कोन अथव। इहो लोकल लेवल ते मिसमैनेजमेंट कंदा आहिनि, जंहिंजे करे जेको आहे असांखे किथे पोइ शर्मिंदगी। सही डॉक्टर साहब, सुठी ॻाल्हि आहे। बलूचिस्तान में बि असांजा भाउर रहनि था, ॾखण पंजाब में बि असांजा भाउर रहनि था, उन्हनि जी मदद करणु घुरिजे, पर जेके सूबे जा वसीला आहिनि उहे सूबे जे अवाम ते, असां वटि जेके मारूड़ा आहिनि उन्हनि ते बि जेके आहिनि से उहे इस्तेमालु थियणु घुरिजनि। बिल्कुलु सही था चओ डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।